मौज कौसर की कसम, मौज कौसर की कसम, हम थे मोहब्बत के वली। मौज कौसर की कसम, हम थे मोहब्बत के वली। खाक के ढेर पर ना झुकते तो कलंदर होते। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद अनीना फ़िदा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम, तव्हांजे सफ़ा पंहिंजे प्रोग्राम रक्से रूह सां गॾु जीअं तव्हां उनखे इंजॉय कंदा आहियो। तमामु घणियूं तव्हांजियूं फरमाइशूं बि ईंदियूं आहिनि फ़नकारनि जे हिसाब सां। कल्ह मां पढ़ां पई त उन में लिखियलु हो त मैडम आबदा परवीन खे घुरायो, कुझु अहिड़ियूं फ़नकाराऊं घुरायो जेके असां न ॾिठियूं हुजनि, जेके स्क्रीन ते न आयूं हुजनि या अहिड़ियूं जेके सुरीलियूं हुजनि। सो आबदा परवीन माशाल्लाह वॾो नालो आहे ऐं अलाह कंदो त जेके असां वटि फ़नकाराऊं आहिनि उहे बि उहे मर्तबो ऐं मंज़िल माणींदियूं। सो असां वटि अॼु हिकिड़ी फ़ीमेल आहे ऐं फ़ीमेल खे बि असां प्रमोट कंदा आहियूं, छो जो फ़ीमेल में बि उहे सभु क्वालिटीज़ आहिनि जेके मेल सिंगर्स में हूंदियूं आहिनि, बल्कि फ़ीमेल अञा बि सम्झी करे ॻाईंदियूं आहिनि। जी, अॼु असां सां गॾु आहे रिहाना राणी। अस्सलाम वालेकुम रिहाना। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जे करम असां बिल्कुलु ठीकु आहियूं। तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो। असां माशाल्लाह, मां त हमेशह वांगुरु हिन मंच ते तव्हांखे मिलंदसि, सूफ़ी मंच ते। लाड़काने खां तव्हांजो तालुक़ु आहे ऐं उतां खां तव्हां यकीनन सुबुह सवेर निकिता हूंदव, जीअं तव्हां ॿुधायो पिया त 5 बजे खां तव्हां उतां निकितव। हा बिल्कुलु। मां ॻाल्हि पई कयां त हीउ जेको प्रोग्राम आहे या हीउ जेको मंच आहे उहो एॾो ख़ूबसूरत बि आहे माशाल्लाह सां। मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम बि आहे, पर हीउ पहिरियों ई प्रोग्राम आहे सॼी सिंधी मीडिया ते या उर्दू मीडिया ते जेको सूफ़ीज़म खे खणी हले थो, जेको सीरियसनेस ते आहे। मां पाण ॾिसां पई, मूंखे टीवी मां ख़ासि करे तव्हांजे करे ॾिसंदी आहियां, तव्हांखे ॾिसां। ऐं मूंखे हिते अचण जे लाइ शौक़ु ॾाढो हुयो त मां बि हिते अचां, परफॉर्मेंस कयां ऐं मां बि पंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं कयां तव्हां सां। ज़बरदस्त, माशाल्लाह, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो ऐं तव्हां चाहियो ऐं तव्हां हिन मंच ते आहियो। सो स्टार्ट अगरि पुछां तव्हांजी त जेको म्यूज़िक जो स्टार्ट आहे तॾहिं कॾहिं खां थियो, कहिड़ो उस्तादु तव्हांजो रहियो या उस्ताद घणा रहिया? जी जी जी, मुंहिंजो उस्तादु हिकिड़ो ई रहियो ऐं जेको हींअर वफ़ात करे चुको आहे उस्तादु क़ादिर बख़्श। माशाल्लाह जी। साईं पोइ तव्हांखे क्लासिकल खां स्टार्ट कयो सेखारणु? न न, मां एतिरो कोन सिखी सघियसि जो मां हर भरू ड्राई हणा वेठी। त मतिलबु मुंहिंजी थोरी शुरूआति थी उन्हनि जी दुआउनि सां। माना बाक़ाइदा सिख्या खे तव्हांखे केतिरो वक़्तु थियो आहे? सिख्या खे तक़रीबन मुंहिंजा 7 साल थी विया आहिनि। 7 साल। 7 सालनि में बि त कोई फल फ्रूट आयो हूंदो न? हा बिल्कुलु बिल्कुलु, ॿुधाईंदासीं। उहो रचाव आयो हूंदो। सो पहिरियों कलाम ॿुधूं था ऐं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं था, ॿुधायूं था उनखे त रिहाना राणीअ जी आवाज़ कीअं आहे। सो बिस्मिल्लाह करे पहिरियों कलाम तव्हां कहिड़ो ॿुधाईंदव? जी, मां एजाज़ साईं जी काफ़ी ॿुधाईंदसि सभ खां पहिरियां। ज़रूरु, बिस्मिल्लाह। मोहब्बत मरदी कान का, अल्लाह माण्हू मरी भी दो, ये थियो आन थी दो, इश्क में एजाज़ चए।
माशाल्लाह तमामु ज़बरदस्त ऐं जा साईं जो हिकिड़ो बहितरीनु कलाम आहे, हिनखे असां अवामी रंग बि चई सघूं था ऐं सूफ़ियाणो रंग बि आहे। सूफ़ी कोई एॾो डीप बि कोन हूंदा आहिनि, उहो बि दुनिया सां गॾु गुज़रंदा आहिनि। रिहाना, सूफ़ीज़म ते आहे कोई जानकारी? जीअं सूफ़ीज़म खे तव्हां ॻायो था त उनखे सुञाणींदा बि आहियो, उन जे मैसेज खे तव्हां कन्वे करे सघंदा आहियो ॿियनि माण्हुनि ताईं? असल में मूंखे सूफ़ीज़म पसंदि आहे, इन जे करे मूं मतिलबु घणो ध्यानु इन ते ॾिनो आहे। ज़बरदस्त। पोइ जीअं तव्हां ॻाल्हि कंदा आहियो कंहिं बि हाणे कलाम जे तवसुत सां असांजी ॻाल्हि वेंदी आहे, सभिनी माण्हुनि ॾे पंहिंजे फ़न जेके बि असांजा फैन आहिनि, फॉलोअर्स आहिनि, त उहो ॻाल्हि सम्झी सघंदा आहिनि तव्हांजी उन? हा, बिल्कुलु सम्झी सघंदा आहिनि। सो माशाल्लाह सां तव्हां जीअं चयो की तव्हांखे 7 साल थी विया आहिनि सिखे, उन खां पोइ वरी जॾहिं स्टेज जी ॻाल्हि कयां त कहिड़ी कहिड़ी स्टेज ते तव्हां परफॉर्म करे चुका आहियो? मां सचल साईं ते बि परफॉर्मेंस करे चुकी आहियां ऐं उन खां अलावा भिटाई सरकार ते बि। वाह वाह वाह, वॾियुनि वॾियुनि स्टेजनि ते तो माशाल्लाह असांखे बि इहो शर्फ़ हासिलु आहे त एॾी वॾी स्टेज जी फ़नकार आहे। बसि इहे अलाह जा करम आहिनि, प्रोग्राम में मधु आहिनि, अलाह साईं जा ई करम हूंदा आहिनि। इंसान सुठो थी हलंदो, पॉज़िटिव थी हलंदो, मालिक उनखे कॾहिं बि पोइते न कंदो आहे। फ़नकारनि में इहा हिकिड़ो जज़्बो हुजे, बाक़ी अलाह मंज़िल आसान कंदो आहे। तव्हांजी मंज़िल खे अगरि मां चवां त जॾहिं मंज़िल जी तरफ़ गामज़न आहियो त रुकावटूं आयूं? बस काफ़ी सारियूं आहियूं, अगरि वो बि न ॿिया जेके आसान थी वई। रिहाना जीअं असांजा ॿियूं जेके असांजूं नियाणियूं अचणु चाहिनि थियूं हिन फील्ड में, त उनखे ख़बर हुजे त कहिड़ियूं रुकावटूं थियूं अचनि, अगरि कुझु चंद असांखे ॿुधायो पंहिंजे जेके बि फॉलोअर्स अथव त कहिड़ियूं रुकावटूं? ईअं त काफ़ी सारियूं आहिनि, बसि महिनत करणु खपे इंसान खे। माना तव्हांजो कंहिं जड़ूं कटण जी कोशिशि कई या अॻिते वधण न? हा बिल्कुलु, उस्तादनि जी का तकलीफ़ूं थियूं? कहिड़ियूं तकलीफ़ूं हुयूं तव्हांखे? तकलीफ़ूं इहे आयूं त बसि के मुंहिंजे उस्ताद फ़ौत थियण खां बाद में को अहिड़ो उस्ताद न मिली सघियो, वरी हाणे अञा बि ॻोल्हा में आहियां को अहिड़ो सुठो उस्ताद मिली वञे त मां अञा अॻिते वधां। सही सही। सो लाड़काणे में तव्हांजो हिकिड़ो बहितरीनु उस्ताद बि तव्हांजी कज़न जो जेको तव्हांजी भेण रुखसाना सोरठ जो बि उस्ताद उन खां स्टार्ट कयो हुए? हा बिल्कुलु, उन खां कयोसीं, हाणे कंदासीं बल्कि। उहे चवां थी न त मन हुन सां तव्हां स्टार्ट कयो त उहो बि बहितरीनु उस्ताद आहे, तव्हांजी भेण सोरठ तमामु सुहिणो ॻाईंदी आहे। सो हाणे भला छा था ॿुधायो असांखे? हाणे मां तव्हांखे तमामु बहितरीनु सॉन्ग ॿुधाईंदमि, सो ॿुधाइण जहिड़ो न आहे, पहिरियां ॿुधाईंदीमांव। डायरेक्ट ॻाए ॿुधाईंदो? जी बिल्कुलु, बिस्मिल्लाह। सरप्राइज़ ॾियो असांखे, बिस्मिल्लाह। जी जी। मुंहिंजा यार मिठा मुखां थी न परे, मुंहिंजा यार मिठा मुखां थी न परे, मुंहिंजी तोखां सिवा घड़ी कान सरे। मुंहिंजा यार मिठा मुखां थी न परे, मुंहिंजी तोखां सिवा घड़ी कान सरे हो, मुंहिंजा यार मिठा। मिठा मुखां थी न परे, मुंहिंजी तोखां सिवा घड़ी कान सरे हो, मुंहिंजा यार मिठा, मुंहिंजा यार मिठा हो, मुंहिंजा यार मिठा मुखां थी न परे, मुंहिंजी तोखां सिवा घड़ी कान सरे हो, मुंहिंजा यार मिठा। मुखे कहिड़ी ख़बर, मुखे कहिड़ी ख़बर ही दोवा सजो साहु सजण में हूंदो आ। मुखे कहिड़ी ख़बर ही दोवा सजो साहु सजण में हूंदो आ। गम ईंदो वा नहीं वेंदो वा, पर हित दरगो थी बाही बरी हो, मुंहिंजा यार मिठा।
खसिबा घड़ी कान सरे हो मुझा यार मिठा। तो सयार वही तो सयार वही मुझी दिलड़ी अड़ी घर कान सघा माहिकड़ी घड़ी। तो सयार वही मुझी दिलड़ी अड़ी घर कान सघा माहिकड़ी घड़ी। तुझ सूरन में भई जान गरी मिल यार अच्छी बटरे पेर भरे हो मुझा यार मिठा। मुखा थी न परे मुझी तो खसवा घड़ी कान सरे हो मुझा यार मिठा। या खुदा तुत जहान में पैदा न करी जे जहान भी पैदा कये तब मौत पैदा न करी। जे मौत भी पैदा कये तबेली मोहब्बत पैदा न करी। जे मुखे भी पैदा कये त मुझो जानी पैदा न करी। जे मुझो जानी भी पैदा कये जे अगर तबेली मुखा तू जुदा न करी। तो सयार वही तो सयार वही मुझी दिलड़ी अड़ी घर कान सघा माहिकड़ी घड़ी। तो सयार वही मुझी दिलड़ी अड़ी घर कान सघा माहिकड़ी घड़ी। तुझ सूरन में भई तुझ सूरन में भई जान गरी मिल यार अच्छी बटे पैर भरे हो मुझा यार मिठा। गरीब आया वतन खा दूर आया गरीब आया वतन खा दूर आया। भुलाइण सा नथो भूल जा यार को माण्हू मां अजीब आया। तो सयार वही मुझी दिलड़ी अड़ी घर कान सघा माहिकड़ी घड़ी। तुझे सूरन में भई जान गरी मिल यार अच्छी बटे पेर भरे हो मुझा यार मिठा। मुखा थी न परे मुझी तो खसिबा घड़ी कान सरे हो मुझा यार मिठा। मुझा यार मिठा 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 मुझा यार मिठा। सो तव्हां तमामु ज़बरदस्त निभायो इन कलाम खे ऐं इन कलाम सां गॾु हिकिड़ी नंढड़ी साही पटियूं भला।
जी, तव्हां बि बिल्कुलु, थोरो साई बिल्कुलु। सो नाज़रीन हिते नंढड़ी साईअ जो हिकिड़ी असांखे इजाज़त ॾियो, इन खां पोइ वरी असां सां गॾु वरी कंटिन्यू कजो रक्से रूह अनीना फिदा सां गॾु। जी वेलकम, असां ब्रेक खां वापसि आया हूं ऐं मंच आहे रक्से रूह। असां सां गॾु आहे रिहाना राणी। रिहाना राणीअ जे पोयां भला कहिड़ो किसो आहे? राणी छो सॾायव तव्हां? बसि मुंहिंजे उस्ताद जी इहा ई ख़्वाहिश हुई त हिनखे राणी जो लक़ब ॾिनो वञे। उस्ताद जी या बाबा जी अम्मी जी? बाबा जी बि न, अम्मी जी बि न, उस्ताद मुंहिंजी जी उस्ताद। ख़्वाहिश हुई। हा हा हा, हूअं ट्रेंड खणिया पिया चो जी, बिल्कुलु। सोरठ राणी त मारवी। असां वटि ट्रेंड चेंज थियनि, असांजा नाला अनीना फिदा नालो आहे न ॾिस न। डिफरेंट। मां पंहिंजी तारीफ़ नथी कयां, पर डिफरेंट जॾहिं बि कोई बि शइ ईंदी त तव्हांजो बि माशाल्लाह नालो ॾाढो सुहिणो आहे। जॾहिं गज़ल में बि तव्हांजी माशाल्लाह सुठी निभाउ आहे। हाणे असांखे छा था ॿुधायो? हाणे मां तव्हांखे तमामु ख़ूबसूरत सॉन्ग ॿुधाईंदसि। इहो बि सरप्राइज़ आहे? जी। हलो बिस्मिल्लाह। तू मुझ सनम माही मां तुझो सनम आया, तू मुझो जन्म आही मां तुझो जन्म आया। तुझो सनम आही मां तुझो सनम आया, तू मुझो जन्म आही मां तुझो जन्म आया, तू मुझो जन्म आही मां तुझो जन्म आया। राज मोहब्बत जा दिलियुन में दफन आहिनि, राज मोहब्बत जा दिलियुन में दफन आहिनि, तू मुझो भरम आही मां तुझो भरम आया, तू मुझो भरम आही मां तुझो भरम आया, तू वायदो कयो को से मिट शाह जी नगरीअ में, वायदो कयो को सर मिट शाह जी नगरीअ में, तू मुझो कदम आही मां तुझो कदम भरम आही मां तुझो भरम आया। राज मोहब्बत जा दिलियुन में दफन आहिनि, राज मोहब्बत
तमामु बहितरीनु ऐं इहो अवाइल जॾहिं असांजा सिंधी चैनल कोई बि हिन सैटेलाइट चैनल स्टार्ट थियो, हुन में पहिरियों सॉन्ग हुयो बरकत भट्ट साहब ॻायो ऐं रेहाना तबस्सुम हुन में एक्ट कयो सजाद सुहाग सां गॾु। सो रेहाना राणी हुनखे अॼु परफॉर्म कयो आहे, ज़बरदस्त तव्हां निभायो ऐं ॾाढो ख़ूबसूरत उहा हिकिड़ो बहितरीनु भैरवीअ में इहो कलाम। तव्हांखे राग कहिड़ो वणंदो आहे? मूंखे ख़ासि करे भैरवी घणो वणंदो आहे ऐं काफ़ी वणंदा आहिनि, सिंधड़ो जीअं थियो, लोड़ाऊ थियो, काफ़ी राग घणा वणंदा आहिनि, भेरो, काफ़ी राग वणंदा आहिनि, पर ख़ासि करे मुंहिंजो जेको इंट्रस्ट आहे उहो भैरवी में आहे। जी, तव्हांखे इहा ख़बर हुजे की सिंधी भैरवीअ खे डिफरेंट तरीक़े सां ॻायो वेंदो आहे। 4-5 क़िस्मनि जूं भैरवियूं आहिनि, जेके हिकिड़ी त मुल्तानी भैरवी ॾाढी अटैच कंदी आहे ऐं ॾाढी छाइजी वेंदी आहे। सिंधी भैरवी त हूअं ई असांखे हर दफ़े रची वेंदी आहे, कोई बि टाइम हुजे, कंहिं बि वक़्तु हुजे, उनजे करे तव्हांखे वणंदी हूंदी। के कलाम हूंदा आहिनि जेके पंहिंजे टाइम ते ई रचंदा आहिनि। सो जॾहिं सिखणु वक़्तु जॾहिं तव्हांखे उस्ताद सेखारींदो त छा ते घणो ध्यानु ॾींदो त रियाज़त कयो या आस हणो या त आलाप कयो, छा पहिरियां तव्हां? रियाज़ घणो चवंदो, उन ते तवजो ॾियो, उहो कंदो त बाक़ी सभु कुझु ईज़ी थी वेंदो तव्हांजे लाइ। तव्हां बि स्केल कहिड़ो बीहंदो आहे, मेजर तव्हांजो स्केल? अच्छा, मुंहिंजो पहिरियों कारो बीहंदो, इहो बि माशाल्लाह ज़बरदस्त स्केल आहे, छो जो ॾुखियो सेकेंड कारो तव्हां हमेशह मर्द खणंदा आहिनि, ज़्यादातर औरतुनि जो चोथों कारो, पंजो कारो हूंदो आहे ऐं अठों सफ़ेद। सो इहे स्केल विस्केल बि तव्हांखे सभु पंहिंजा अची वेंदा? बिल्कुलु। या चवंदा पहिरियां स्केल ॾे पोइ मां ॻायां? न न, बिल्कुलु ईअं पहिरियां चवंदा बि आहियूं, किथे किथे न बि चवंदा आहियूं। हा, ज़हनी बि यादि हूंदो आहे। पंहिंजा म्यूज़िशियन तव्हांजा हूंदा आहिनि या कंहिं म्यूज़िशियन? न, पंहिंजा म्यूज़िशियन आहिनि तव्हांजा। हा, सुठी ॻाल्हि आहे, तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे। बचपन में भला शौक़ु हुयो हिन ॻाइण जो या? हा, पहिरियां न हुयो, छो जो मुंहिंजी जेका वॾी सिस्टर आहे, हा स्कूल लाइ पहिरियां कॉलेज वेंदी हुअमि, तवजो हुन ॾे घणो हुयो मुंहिंजो। ऐं हुन खां बाद में जेका मुंहिंजी वॾी सिस्टर हुई न, आहियूं टोटली 2 सिस्टर्स, ऐं मुंहिंजी वॾी सिस्टर हिन सिंगिंग में हुई, पोइ उहा ॻाइणु लॻी त मूंखे थोरो थोरो तवजो उन ॾे थियणु लॻो त माना मूंखे बि छो न सिखणु घुरिजे। माना मूंखे ॾाढो शौक़ु पोइ जाॻियो जॾहिं मुंहिंजी सिस्टर माना ॿाहिरि निकिरणु लॻी, त मुंहिंजो बि त घर मोटी ईंदी त मूंखे, मां बि चवंदी हुअमि अदी मां बि ॻायां, मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे। पोइ उनखे ॾिसी करे मूंखे बि शौक़ु जाॻी पियो। रुखसाना सोरठ जी। सो तमामु ज़बरदस्त ऐं वॾड़नि जे पुरखनि जे फ़न खे बरक़रार रखिजे। तव्हांजे घर में ऑलरेडी सुर हुया, उनजे करे तव्हांखे उन सां लगावट ऐं सुञाण थी वई। तमामु ज़बरदस्त तव्हां निभायो बि आहे ऐं सभु सुठो था ॻायो। सो असांजी हिकिड़ी रवायत आहे त असां हिन प्रोग्राम में अनीना फिदा बि हिकिड़ो कलाम ॻाईंदी आहे ऐं महिमाननि खे वेलकम जे तौर ते, आजियाणी जे तौर ते असां ॻाईंदा आहियूं। सो तव्हांखे मां ॿुधायां थी। बिछड़े अभी तो हम बस कल परसों जीऊंगी मैं कैसे इस हाल में बरसों। मौत न आई तेरी याद क्यों आई है लंबी जुदाई। 4 दिनों दा प्यार और रबा बड़ी लंबी जुदाई, लंबी जुदाई। होठों पे आई, होठों पे आई मेरी जान दुहाई है लंबी जुदाई। 4 दिनों दा प्यार और रबा बड़ी लंबी जुदाई, लंबी जुदाई।
पंछी बिछड़ गए मिलने से पहले। बाग उजड़ गए मिलने से पहले, पंछी बिछड़ गए मिलने से पहले, पंछी बिछड़ गए मिलने से पहले। कोयल की कोयल की कूक ने हुक लगाए है, लंबी जुदाई 4 दिनों दा प्यार और रबा बड़ी लंबी जुदाई होठों पे आई, होठों पे आई मेरी जान दुहाई है, लंबी जुदाई 4 दिनों दा प्यार और रबा बड़ी लंबी जुदाई, लंबी जुदाई, लंबी जुदाई, लंबी जुदाई। तव्हां खां पुछणो हो त कीअं तव्हांखे लॻो? माशाल्लाह मूंखे त ॾाढो सुठो लॻो ऐं हीउ मुंहिंजो सॉन्ग फेवरेट आहे। फेवरेट आहे छो जो असांजो उही लोक साॻो फोक जेको बिल्कुलु। अची थो वञे त पोइ तव्हांजो फोक मां वॾा रंग ऐं वॾियूं ख़ूबसूरत शयूं जी, बिल्कुलु, ठहियूं आहिनि। तव्हांजो फोक में आहे लॻाव? हा आहे, बिल्कुलु आहे। फोक में कॾहिं माई भागी ॻाई अथव? न माई भागी न ॻाई आहे, कंहिंखे ॻायो आहे फोक? आबदा परवीन खे। जी आबदा परवीन। आबदा परवीन जी, फोक असांजी आबदा परवीन क्लासिकल जी, फोक माना को अहिड़ो जॉनर न आहे जंहिंमें आबदा परवीन साहिबा न ॻायो आहे। सो असांजी लेजेंड तव्हांखे असांजो सलूट आहे। तव्हां असांजे मुल्क ऐं सिंध खे तमामु वॾो नाला ॾिना आहिनि ऐं तव्हां असांजे सिंध खे हिकिड़ो मक़ामु ॾिनो आहे। थैंक यू सो मच, तव्हां असांजा सिंधी फ़नकार आहियो। सो इन ई ॻाल्हि सां गॾु हिकिड़ी नंढड़ी असां शॉर्ट ब्रेक वठूं था। साहीअ खां जे वञण ताईं तव्हां हिते ई रहंदो, साहीअ खां पोइ मिलूं था। रक्से रूहानी ना फिदा सघनि। जी नाज़रीन, वेलकम बैक असांजे प्रोग्राम रक्से रूह में। अॼु असां सां रिहाना राणी मौजूदु आहे। रिहाना, हाणे असांखे कहिड़ो था कलाम ॿुधायो? हाणे सूफ़ी सॉन्ग ॿुधाईंदसि। सूफ़ी सॉन्ग ॿुधाईंदो? जी। मां दिलि चाहियो त सूफ़ी ॻायो। बिल्कुलु। बिस्मिल्लाह। अवाह जा शिक हज़ार आहिनि, अवाह जा शिक हज़ार आहिनि, असांजी यारी क़बूल पैशल। अवाह जा शिक हज़ार
सरोसियारो असांखे तुंहिंजो पचारो प्यारा। बहार सावण सरोसियारो असांखे तुंहिंजो पचारो प्यारा, असांखे तुंहिंजो पचारो प्यारा। अची करायो दीदार प्यारा, अची करायो दीदार प्यारा। या हज़ारी कबूल पई, या हज़ारी कबूल पई। अवाह जाश असारे आहिने। महबूब साई आवाज़ हथ में, नसीब आहे गरीब हिन जो। महबूब साई आवाज़ हथ में, नसीब आहे गरीब हिन जो, नसीब आहे गरीब हिन जो। जिका कईया असां हवाले, जिका कईया असां हवाले। अंगण बुहारी कबूल पैसा, अंगण बुहारी कबूल पैसा। अवाह जाश असारे आहिले। हथ सहेड़ा सिड़ो झुकाए, तंबल तंबूरा बाजा बजाई। अग्या हथ सहेड़ा सिड़ो झुकाए, तंबल तंबूरा बाजा बजाई, तंबल तंबूरा बाजा बजाई। नची कुदी माझी बुधाई, नची कुदी को माझी बुधाई। कलाम कचहरी कबूल पैसा, कलाम कचहरी कबूल पैसा। अवाह जाश हज़ारे आए, अवाह जा साई, अवाह जा प्यारा, अवाह जा सुना, अवाह जा साई, अवाह जा हज़ारे आए। असां जी यारी कबूल पैसा, असां जी यारी कबूल पैसा। असलका साई असलका आवाज़ी बानी, हे बंदी बेखारी कबूल पैसा। अवाह जा साई, अवाह जा मौला, अवाह जा प्यारा, अवाह जा सुना, अवाह जा साई, अवाह जा प्यारा, अवाह जा मौला, अवाह जा सचल, अवाह जा लालण, अवाह जा लतीफ़, अवाह जा बेदिल, अवाह जा सोडल, अवाह जा रांझण, अवाह जा माझी, अवाह जा बुढ़ल, अवाह जा मौला, अवाह जा शिक हज़ारे आहिले। तमाम ज़बरदस्त, तमाम माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं आख़िर में सभिनी फ़क़ीर वालियाउनि जा नाला था, ॾाढो ज़बरदस्त। ऐं तव्हांजो इहो रंग लॻो माशाल्लाह ज़बरदस्त निभायो पिया। अॻिते छा इरादो आहे, त छा करण जो इरादो आहे? एल्बम्स ते कमु कंदो, वीडियोज़ ते, या कोई पंहिंजो नयो वोकल खणी था अचो?
बिल्कुलु मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे त अञा मां नई का शइ पेश कयां, सही पंहिंजी का कंपोज़िंग सुठी। हाँ कंपोजिशन हाँ। सफ़ा अहिड़ी जेकी कट ते न हुजे। हा बिल्कुलु कोई बि असांजे पड़ोसी मुल्क जे कट ते कोई बि गानो न न, हुजे किथे छो बि जो न। उहो त ॻाइणु आसान आहे, उन्हनि जहिड़ो असां ॻाए नथा सघूं सफ़ा इहो त आहे बि न। बेशक। छो जो जंहिंजी जेकी कंपोजिशन आहे उन खां वधीक सुरीलो केरु ॻाए नथो सघे, उनजी बेशक। शइ खे ख़राबु न करणु खपे। तव्हां क्रिएट कयो छो जो तव्हां फ़नकार आहियो त इहो तव्हां करे सघो था। जी बिल्कुलु। कंपोज़र्स अगरि तव्हां वटि आहिनि त ज़रूरु इहो क़दम खणो त ज़बरदस्त ॻाल्हि थींदी। भला हिन जेको असांजो ही रंग आहे सूफ़ी रंग आहे, इन में परफॉर्मेंस करण जा घणा तव्हांखे माण्हू ईंदा आहिनि त असांखे इहा परफॉर्मेंस करे ॾियो, या अवामी रंग घणो चवंदा आहिनि ॻायो? काफ़ी तौर ते अवामी घणो चवंदा आहिनि अच्छा त असांखे अवामी राग खपे। माना डांस करण वारो? हा डांस करण वारो। बेशक। पोइ तव्हांजो रूह छा में राज़ी थींदो, हिन कलाम में या उन मुंहिंजो सूफ़ी में, सूफ़ी में? छो जो सूफ़ीज़म आहे ई अहिड़ो, हा तव्हांखे पाण खे ख़बर आहे। सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे, असांजी त कोशिशि ई हूंदी त हिन मंच ते सूफ़ीज़म खे प्रमोट कयूं, बेशक। सिंध जे रागनि खे। सिंध जे रागनि में जीअं अगरि ॻाल्हि कजे त सिंध जे रागनि मां कहिड़ा राग सिखिया अथव? सिंध जे रागनि मां माशाल्लाह तव्हांखे अॻुण बि ॻाल्हि कई मूं, जीअं भेरो थियो ऐं सिखिया भैरवी, हा अच्छा लोड़ाऊ, उहो तव्हांजो पसंदि आहे? हा सिखिया बि इहे ई अथव? सिखिया बि अच्छा, आहिनि अच्छा। बेशक, ऐं कोहियारी बि सिखिया आहियूं। हा 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 जी, जी। कोहियारी जी छा ॻाल्हि कजे, सिंधी रागनि में राणो, कोहियारी, वाह, वाह। सोरठ, तव्हांजी भेणरूं ज़बरदस्त। तव्हांखे भला हिन प्रोग्राम में अची करे कीअं लॻो? मूंखे त ॾाढो सुठो लॻो ऐं तव्हां सां मिली करे ॾाढो सुठो लॻो। त माशाल्लाह तव्हांजी नेचर तबियत ॾाढी भली आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी मां तव्हां सां मिलियमि। न बसि जेको आहियूं जो ई आहियां सो ई आहियां। बेशक। जेको आहियूं सो तव्हांजे साम्हूं आहियूं। न तमामु बहितरीनु ज़बरदस्त। थैंक यू सो मच तव्हांजे अचण जो। प्रोग्राम जो वाइंड अप कयूं था ऐं आख़िरी कलाम अञा धीअ खां रहियल आहे, सो तव्हां पंहिंजी दुआनि में असांखे यादि रखिजो, असांखे दुआ कंदा रहंदा कयो, असांखे कमेंट्स कंदा रहंदा कयो, असांजे प्रोग्राम खे ज़रूरु शेयर कंदा कयो ताकी असांजी सिंध जे हर माण्हू वटि असांजो राग जेको सिंध जो राग आहे प्योर उहो पहुचे। इन में नंढी नंढी कंट्रीब्यूशन कंदो त तव्हांजे लाइ बि बहितर आहे, छो जो सिंधी राग जी जेकी लाइफ आहे उहो ॾाढी घटि थी वई आहे। असांखे उनखे खणी हलणो आहे जेको असां दुनिया भर में उहो पेश करे सघूं। सो थैंक यू सो मच तव्हांजे अचण जो। आख़िरी कलाम हाणे असांखे छा ॿुधाईंदो? सचल साईं जी काफ़ी ॿुधाईंदसि। सचल साईं जी काफ़ी जी ठीकु, बिस्मिल्लाह। घुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। घुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। घुंड खोल दीदार विखाओ, मैं आया
पोशाका वेस गुलाबी, पहरे पोशाका वेस गुलाबी, पहरे पोशाका वेस गुलाबी, पहरे पोशाका वेस गुलाबी, टोटा चंदन चकाओ में आया मुख देखने, टोटा चंदन चकाओ में आया मुख देखने, 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 ढूंढे खोले दीदार देखा मैं आया मुख देखने, खोले दीदार देखा मैं आया मुख देखने। हाल सचलदा मालूम तेको, हाल सचलदा